मां खणी तो शायद आवे करे राडो थोड़ो तो भला दे हां समा साइजर बिठा ना ठीक है साईं डीसी साहब छा तय थियो आहे डीसी साहब शेर ज़मान साहब साईं अस्सलाम वालेकुम छा तय थियो आहे हे चार पंज माण्हू जेके आहिनि न जी अधु कलाक में ऑफिस ईंदा जी इंशाल्लाह कराए एसपी साहब कैसे ये देख रहे हैं ये जो इंतहा की बदअमनी थोड़ा पासो हाणे पासो दे जी सर सर इंशाल्लाह हमको खत्म भी करके देंगे बदअमनी इंशाल्लाह जल्द हल हो जाएगी आप देखेंगे यहीं आके आपको इंटरव्यू दूंगा इंशाल्लाह इन मकमियों का कोई पता चला किस कौन से गैंग के पास है जागीरानी गैंग के पास जागीरानी जी बाज़ाबी मुमकिन है अभी जल्दी में इंशाल्लाह इनका इलाज भी होगा जो हरकतें कर रहे हैं और जी जी भी लाएंगे गुजारिश ये है ना कि आप डंडा उठाएंगे ना ये खुद ब खुद ठीक हो जाएंगे ही हुआ एसएसपी घोटकी अनवर खेतरान ऐं डीसी घोटकी शेर ज़मान साहब जन सां पाण ॻाल्हि ॿोल कई अमन अमान जे हवाले सां या जेके नौजवान अगवा थी विया आहिनि 3 माण्हू अगवा थी विया आहिनि जागीरानी गैंग वटि आहिनि या जल्दी हिननि जी बाज़ियाबी हिननि हिते भिटाई चौक ते जेको दीवान कम्युनिटी जलबाणी या ॿिया जेके शहरी आहिनि एहतिजाज करनि पिया हिते अची भिटाई चौक ते एसपी ऐं डीसी हिननि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि 3-4 ॼणनि जो वफ़द हाणे एसपी सां वञी हुते मुलाक़ात कंदो जिते डीसी साहब जी मौजूदगी बि हूंदी असां बि दुआ कयूं था जो ही मग़वी जल्द खां जल्द बाज़ियाब थियनि ऐं घोटकी ज़िले में अमन अमान क़ाइमु थिए सिर्फ़ु ही मग़वी न जेके ॿिया मग़वी आहिनि उहे बि जल्द खां जल्द जीअं बाज़ियाब थी सघनि थी सघे थी लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो ही मां तव्हांखे